मुझे सीने जो मथा कटे पंहिंजे ज़हन में विहारी छॾ। उन्हनि जो सॼो ध्यानु मंसूर खान ॾे आहे। परेशान न थियो। हिन धरतीअ जे मथां न रहज़न वारा न आहिनि मुराद जो हर क़दम त असांजा वॾे मां वॾा दुश्मन मां हिन घर खे बर्बाद थियण न ॾींदुसि। उहो शाहनवाज़ खान आहे। वारनि जो रवैयो ॾिसो था। वॾे मां वॾो दुश्मन जेको आहे न, अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, ड्रामा सीरियल दुलाब जी ज़बरदस्त अपडेट्स नेक्स्ट एपिसोड जी तव्हां सां शेयर कंदा हलूं। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां अचण वारे एपिसोड में हाणे सभ खां वधीक परेशानी शाहनवाज़ खान खे आहे। उहा वरी कहिड़ी? उहा परेशानी इहा आहे त मुराद छो अकेलो घुमंदो थो वते सरियाम असांजे ॻोठ जे घिटिन में, इन खे मारण वारा काॾे विया। ऐं इहा ई ॻाल्हि कंदो रहज़न ऐं ककर वारनि जो सॼो ख़्यालु मंसूर खान ॾांहुं हलियो वियो आहे। मुराद वते थो घुमंदो, न त इहो ईअं घुमे ई कान आहे। ऐं जेका ही क़दम रखे थो मुंहिंजे दिलि जे मथां रखे थो ऐं हुनखे बाहि लॻे थी त इहो छो थो हिते घुमे। होॾो सोडल खे हुनजी माउ घर वारा सम्झाईंदा अहिड़ो तूं को क़दम न खण, जेको राति तूं अचे ई कोन थो, सॼी राति ॿाहिरि रहे थो। ऐं सोडल कीअं ॿुधाए त मां होॾे पहिरो ॾींदो आहियां जिते छोकिरी क़ैद आहे ऐं हिन घर वारनि खे त ख़बर न आहे न। ऐं इन जे करे हू परेशान हूंदा नी ॿाहिरि रहे थो, मतां को अहिड़ो क़दम खणे। तमामु जल्द दोस्तो घर घर जी तलाशी वरिती वेंदी ऐं इन छोकिरी खे ॻोल्हण जे लाइ पोइ सोडल जे लाइ वॾी मुसीबत पैदा थी वेंदी। सोडल खे सोडल जो सौट मुराद बि सम्झाईंदो ऐं तूं टेंशन करें थो, तूं त असांखे करे फसाए विझे। असांजा सभ खां वॾे में वॾा दुश्मन इहो मुराद वारा सॉरी रहज़न वारा न आहिनि। वॾे में वॾो दुश्मन असांजो इहो शाहनवाज़ खान आहे। इहो ई आहे सभिनी खे विढ़ाइणु चाहे थो, सोडल खे वॾो सम्झाईंदो ऐं सोडल कॾहिं बि इहा ॻाल्हि कोन ॿुधाईंदो हुनजी छोकिरी असां वटि आहे। जीअं घर घर तलाशी शुरू थींदी पोइ सोडल जे लाइ बि मुसीबत पैदा थी वेंदी। लाइक सब्सक्राइब कंदा।